إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد يا أيها الذين آمنوا اركعوا واسجدوا واعبدوا ربكم وافعلوا الخير لعلكم تفلحون. तमाम किस्म जी हमदें सना वॾाई ने वाखाण इबादत ऐं बंदगी परिस्थिति से पूजा मानप ऐं ग़ुलामी रुकू अने सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहिनि जेको अल्लाह खालिक कुल कायनात मालिक अर्ज़ो समा है। अल्लाह जी मुख्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थी उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वसलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे खुतबे जो उनवान आहे खिदमत ख़ल्क़।
ख़िदमत चवाजे। जे कंहिं पण वस्तु खे पाण तकलीफ़ में ॾिसी, कंहिं पण वस्तु खे पाण ॾुख में ॾिसी करे पाण कोशिशि कयूं जो उन मथां उहो ॾुख ने तकलीफ़ लही वञे ने उन लाइ करे कंहिं क़िस्म जी पाण आसानी पैदा कयूं, सहूलियत पैदा कयूं, इन जो नालो ख़िदमत आहे। माउ पीउ जी ख़िदमत जंहिंजो मतिलबु ई थी थो जे माउ पीउ खे नाराज़ न करणो, माउ पीउ खे कॾहिं बुरो भलो अखर न चवणो, माउ पीउ जेको पाण खे ॾसणी उहो कमु करणो, जंहिं वस्तु नो पाण खे मनाई कई उन रोके वञणो, माउ पीउ खे राज़ी रखणो, इहा माउ पीउ जी ख़िदमत आहे। ख़ल्क़ चवाजे मखलूक के, दुनिया में जेकी पण मखलूक है, केतिरी मखलूक है न मखलूक जूं केतिरियूं क़िस्मूं आहिनि, इहे उन अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर न आहे। उन मखलूक में जा पाण इंसान हिकिड़ी ज मखलूक आहियूं, जेतिरा पाण दुनिया में इंसान आहियूं इहा अल्लाह ताला जी हिकिड़ी मखलूक आहे। तंहिंखां सवाइ हिन दुनिया में, हिन धरतीअ मथे, धरतीअ हेठि, दरिया में न आसमान में अल्लाह ताला केतिरियूं मखलूक पैदा करे छॾियईं जंहिंजो पाण खे कीअं इल्मु न आहे। त ख़िदमत जी ख़ल्क़ जो मतिलबु थिए थो जे अल्लाह ताला जेके पण मखलूक पैदा कयईं उन मिणी मखलूक जी पाण खे ख़िदमत करणी। ख़िदमत उन जो मतिलबु ई आहे जे इंसान मिणी माण्हुनि लाइ करे फ़ाइदेमंद बने। पाण में जा हर की मखलूक के, हर के इंसान के की न की फ़ाइदो थियो खपे। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन यस्सर अला मुअसिरिन यस्सर अल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरा। जेको पण इंसान दुनिया में कंहिंजी तकलीफ़ खे हटाईंदो, कंहिंजी परेशानी खे हटाईंदो, कंहिं मथां मुसीबत खे हटाईंदो, त अल्लाह ताला दुनिया में न आख़िरत में उन माण्हू मथां मुसीबतूं लाहे छॾींदो। ख़िदमत जेको मखलूक जी आहे उहो इहा आहे जे पाण मिणी के हिक ॿिए जो हमदर्द हुअणो खपे। पाण ॿिए जी तकलीफ़ खे सम्झूं जे सामलो जेको मुंहिंजो भाउ रहियो उहो हींअर हिंटाणे कहिड़ी तकलीफ़ में आहे, कहिड़ी मुसीबत में आहे, कहिड़ी आफ़त में आहे, न आउं किन रीते उनजी मदद करे सघां थो। इहा जेको ख़िदमत ख़ल्क़ आहे इहा हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे जी अल्लाह ताला इन वस्तु खे असल नेकी चयईं। पाण चऊं था जेको माण्हू 5 वक़्त नमाज़ पढ़े चाहे माण्हू ज़ोरदार नेक आहे, पण ख़ाली नमाज़ 5 वक़्त पढ़णी इहा नेकी न आहे। इहा नेकी आहे पण कुल नेकी इहा न आहे। नेकीअ लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन कई शर्तूं रखें, जेकॾहिं पाण में उहे मड़ शर्तूं पूरियूं हूंदियूं त पाण नेक बनी सघूं था, न त नथा बनी सघूं। ख़ाली नमाज़ पढ़े से को माण्हू नेक नथो थी वञे। असल नेकी करो है इन वस्तु के अल्लाह ताला सूरह बकरा जी आयत नंबर 177 में बयान फरमाए, लैसल बिर्र अन तुवल्लू वुजूहकुम क़िबल अल मशरिक़ वल मग़रिब। असल नेकी ये नाई जे आई वाय मोह करे ने हथ बधी उभी रहो नमाज में। वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वल मलाइकति वल किताबि वन नबिय्यीन। बल्कि असल नेकी उन माण्हू जी नेकी है जेको मिणी खां पहिरीं अल्लाह ताला मथे सच्चो ईमान रखंदो हुए, तंहिंखां पुठियां क़यामत जे ॾींहं मथे उनजो पक्को ईमान हुए, अल्लाह जे फ़रिश्ते मथे उनजो ईमान हुए, अल्लाह जेकी किताबूं हलाए उन किताब मथे ईमान हुए, अल्लाह जेकी रसूल दुनिया में हलाए उन रसूल मथे ईमान हुए। इन मिणी वस्तुएं खे जेको इंसान मञंदो, जेको इन जे मुताबिक़ हलंदो, ने पोइ वआतल माल अला हुब्बिही
ज़विल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन वब्न सबील ने ई इंसान अल्लाह मथे ईमान रखे तंहिंखां पुठियां जेको इन वटि पैसो आहे, जेको इन वटि दौलत आहे, जेको इन वटि माल ने मिल्कत आहे, जेको इनखे घणी मिठी आहे इन जी दौलत, पैसा माण्हू खे घणा मिठा आहिनि, पण तंहिं हूंदे ई ख़र्चो करे, तंहिं हूंदे पण ई माण्हू खे ॾे, कंहिंखे कंहिंखे ॾे। ज़विल क़ुरबा मिणी खां पहिरीं उन इंसान खे ॾे जेको इन जा रिश्तेदार आहिनि, जेको इन जा सगा वातीअ वारा आहिनि, भाउ वे, भेणूं वे, भातिया वे, भाणेजा वे, काका वे, मामा वे, जेकी पण कुटुंब में अल्लाह ताला जेकॾहिं इनखे पैसो ने मिल्कत ॾिने त मिणी खां पहिरीं उन मथे इन कुटुंब वारे मथे ख़र्चो करे। पोइ वल मसाकीन जेकी पण ॻोठ में, पाड़े में, सुञाण में, ॼाण में मिसकीन रहंदा वे, ग़रीब रहंदा वे, जेको ज़रूरतमंद वे, उन जी पण ई मदद करे। पोइ अल्लाह ताला फरमाए वल यतामा यतीम जी पण पुछा करे। यतीम जेको बच्चो वे थो, इन जो माउ, इन जा पीउ जहिड़ा ऐं दुनिया में इंतकाल करे वञे तहिड़ा यतीम जी पुछा कंदड़ केरु नथो वे। इन यतीम जी पुछा करणी, इनखे खाराइणो, इनखे पीआरणो, इनखे उठाइणो, इनखे पहिराइणो, इन जी सारवार करणी, इनखे तालीम ॾियणी, इन जी तरबियत करणी, इनखे वॾो करे परणाइणो, ई मड़ जेको पण फर्ज़ अदा कंदो उन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में आऊं न यतीम खे सांडे वारो माण्हू पोइ हीअं बेरा हूंदासीं। ॿ आंगरी अल्लाह जे नबीअ भीरियूं करे ॾेखाराईं, जेको यतीम जी पुछा करे थो, यतीम खे सांडे थो, यतीम खे मदद ॾे थो, उहो माण्हू जन्नत में मुंहुं बेरो हीअं हूंदो। ॿ आंगरी मिलाए करे हिन रसे में पोइ फरमायो वब्न सबील जेको मुसाफ़िर माण्हू मथे ख़र्चो करे, जेको पण क्या मुसाफ़िर पंहिंजे घर अचे, पंहिंजे ॻोठ में अचे, पंहिंजी मस्जिद में अचे, पाण पुछा कयूं बा तूं केॾा जो आहीं, कुला आयो आहीं, मानी खाधी आहे की न खाधे, तुंहिंजे रहण जो को बंदोबस्तु आहे की न, पाण उनखे खारायूं, पाण उनखे पीआरियूं, पाण उनजी पुछा कयूं, पाण उनखे पिंड वटि टिकायूं, उनजी थी सघे एतिरी ख़िदमत कयूं। मुसाफ़िर जो पण पाण मथे हक़ आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वफ़िर रिक़ाबी जेको माण्हू ग़ुलाम बनी वञे उन ग़ुलाम खे पाण ई आज़ाद करायो। ग़ुलाम ई आहे जे कंहिं इंसान वटि एतिरो कर्ज़ो थी वञे जे उहो कर्ज़ो न लहिणो भरे न सघंदो हुए, सॼी ज़िंदगी उन महिनत कयईं पण तंहिं हूंदे कर्ज़ो न लहिणो उन मथां लहे नथो, उहो परेशान आहे, उहो टेंशन में जाए, उहो ॾुख में जाए, उहो तकलीफ़ में आहे, त पाण मुसलमान मथे एतिरो फ़र्ज़ बने थो जे उन जो लहिणो जेको उन मथे आहे उहो लहिणो लाइ में पाण उनजी मदद कयूं। पुठियां अल्लाह ताला फरमाए व अक़ाम सलाह पोइ ई माण्हू नमाज़ पढ़े, व आत ज़का पोइ ज़कात ॾिए, वल मूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू ने जेको पण वाइदो करिए उन वाइदे खे पूरो करिए, वस्साबिरीन फिल बासा वज़र्रा वहीनल बास को मुसीबत अची वञे, को तकलीफ़ अची वञे, को ॾुख अची वञे, को बीमारी अची वञे, इन ॾुखे में, इन तकलीफ़े में, इन मुसीबत में ई सब्र करे वञे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उलाइकल लज़ीन सदक़ू हक़ीक़त में सच्चा जेको ईमान वारा आहिनि, सच्चे नेकीअ वारा जेको आहिनि उहे ई माण्हू आहिनि, व उलाइक हुमुल मुत्तक़ून ने हक़ीक़त में ईज माण्हू नेक आहिनि। एतिरियूं ख़सलतूं, एतिरियूं सिफ़तूं जेकॾहिं पाण में हूंदियूं त पाण नेक बनी सघंदासीं, न त पाण में नेकी की न अचंदी। मुंहिंजा भाउ इन में अल्लाह ताला इन आयत में हिकिड़ो अखर ई पण यूज़ कयईं वस्साइलीन सुवाल करे वारे माण्हू खे पण ॾियो, मदद कयो ने अल्लाह जे अहसान से पाण वटि जेको पण सुवाल करण को माण्हू अचे थो त पाण उनखे ॾियूं था, पाण उनखे चंदो ॾियूं था, पाण उनखे मदद ॾियूं था। पण इन कथा बहितरीन आऊं हिकिड़ो मशवरो ई ॾियां थो, जेकॾहिं को माण्हू पाण वटि पिनण अचे, पाण वटां गिनण अचे, पाण वटां मङण अचे, पाण उनजी मदद कयूं, इन कथा बहितर ई आहे जे पाण पैसा बेरा करे पंहिंजे ॻोठ मां जेकी थिए ॿिए ॻोठ मां जेकी थिए मड़े पैसा बेरा करे उन माण्हू खे अहिड़ो को धंधो चालू करे ॾियूं जो उनखे ॿिए फिरा पिने जी ज़रूरत न पए। कई अहिड़ा इंसान आहिनि जे ज़माना गुज़री विया, उहे पिने पिया पर उनजी पुरवार नथी थिए,
पाण उन खे लखों रुपया चंदे में ॾेई छॾिया हूंदा, पर अॼु ॾींहं सूदी हू पिने पिया। तंहिंजो कारण ई आहे जे पिनत जेको रही, जेको भीख रही, जेको पाण पिनो था न भीख मंगो था, इन में अल्लाह ताला बरकत नथो ॾे। त पाण हिकिड़े माण्हू खे भिखारी बनाए खां, पिनत वारो बनाए खां बहितर ई आहे जे पाण वटि जेकी पण मदद थिए को अहिड़ो हुनखे धंधो चालू करे ॾियूं जे पिन जे घणे वेही करे हू धंधो करे त उनखे पिन जी ज़रूरत न पए। जेकॾहिं 12 महीने में उहो लख रुपया ॿेरा करे थो पिनी करे, त पाण मथे फर्ज़ आहे ई लख रुपया खणी करे वञो उनजे ॻोठ में, उनजे गाम में, उनजे पाड़े में को उनखे कैबिन खोले ॾियूं, उन में उनखे माल रखी ॾियूं, पोइ उनखे चऊं तूं हिते वेही न हाणे धंधो कर, हाणे पिनज न। बहितर वस्तु इहा आहे कुला जेको पण इंसान पिने था, मदद मंगे था, जंहिंखे ज़रूरत न हूंदी ख़ुदा कान ईअं पिनंदा, उनजे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾींहुं जहिड़ा इहे अचींदा त हिन जे मथे मथे लिखियो पियो हूंदो दुनिया में ही माण्हू हिन पिनंदा हुआ। त पाण पिनत खां माण्हू खे बचायूं। मुंहिंजा भाउ जो ख़िदमत ख़ल्क़ जी मूं ॻाल्हि कई आहे, उहो एतिरे लाइ करे ज़रूरी आहे जे पाण माण्हू जी ख़िदमत कंदासीं त पंहिंजो दीन मुकमल थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे अंदरि फरमायो क़यामत जो ॾींहुं जॾहिं पानो अल्लाह ताला अॻियां अचींदो, अल्लाह अॻियां उभियंदो, त अल्लाह ताला हुन इंसान खे चवंदो ऐं मुंहिंजा बाना आउं बुखल होसि तो मूंखे खाराए कोन, मुंहिंजा बाना आउं बुखल होसि मूंखे बुख लॻी वई, आउं तो वटां मंगण आयुसि तो मूंखे कोन खाराए। बानो चवंदो ए अल्लाह तूं त सॼी दुनिया खे रोज़ी ॾींदल आहीं, खज़ाना रोज़ी जा मड़े तो वटि आहीं, तोखे कीअं बुख लॻंदी जेको आउं तोखे खारायां। चए मुंहिंजा बाना तोखे ख़बर न हुई फलाणो मुंहिंजो बानो जेको हो बुखियल हो, लांघे हो, उहो तो वटां मंगण आयो, तो हुनजी मदद न कए, तो हुनखे न खाराए। जेकॾहिं तो उनखे खाराए त सम्झी लाइ कर तो मूंखे खाराए। पोइ अल्लाह ताला चवंदो ए मुंहिंजा बाना आउं उञल होसि, मूंखे उञ लॻी वई, मूं तो वटां पाणी मंगियो तो मूंखे पाणी न ॾिने। अल्लाह तूं सॼी दुनिया खे पाणी प्यारींदल आहीं, पाणी ने हर की वस्तु तोजे कुदरत ने कब्ज़े में जाए, मुंहिंजा अल्लाह आउं तोखे कीअं पाणी प्यारे सघां। चए मुंहिंजा बाना फलाणो जेको इंसान हो उहो उञल हो, उहो अची करे तो वटां पाणी मंगे पर तो उनखे पाणी न ॾिने, उनखे जेकॾहिं तो पाणी प्यारे वे त सम्झी लाइ तो कर मूंखे पाणी प्यारे। ऐं मुंहिंजा बाना आउं दुनिया में बीमार होसि तो मूं वटां कॾहिं आटो पण न कए। ऐं अल्लाह तूं बीमार कीअं थी सघे थो, तूं त रब्बुल आलमीन आहीं, बीमारी ने शिफ़ा तोजे हथ में आहे, जंहिंखे खपे तंहिंखे तूं बीमार बनाईं, जंहिंखे खपे तंहिंखे तूं शिफ़ा ॾिए थो। ऐं अल्लाह तूं कीअं बीमार थी जेको आउं तो वटां आटो करणु अचां। अल्लाह ताला चवंदो ए मुंहिंजा बाना फलाणो मुंहिंजो बानो बीमार हो, उन वटि वञी करे जेकॾहिं तो आटो कए त सम्झी ला कर तो मूं वटां आटो कए। त माण्हुनि जी ख़िदमत करणी, बीमार वटां आटो करणो, जेको तकलीफ़ में वे हुनजी पुछा करणी, यतीम जी पुछा करणी, बेवा औरत जी पुछा करणी, हक़ीक़त में अल्लाह रब्बुल आलमीन जी पुछा करणी थई। जेकॾहिं पंहिंजो अल्लाह ताला मथे पको ईमान वे त पाण ई मड़े कम कयूं। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जे जेको इस्लाम पाण खे अहिड़ा तरीक़ा ॾसे थो जे हिक ॿिए जी ख़िदमत कयो, हिक ॿिए खे कमु अचो, पाण मुस्लमान थी करे पण ॿई गैर क़ौम खां इन कम में पुठियां आहियूं। गैर मुस्लिम जेको क़ौमूं रहियूं उहो ख़िदमत ख़ल्क़ में पाण पण अॻियां आहे। कई हंधि मथे वञी करे ॾिसंदा इस्पताली बनायूं पियूं, ऐं कंहिं बनाई आहे फलाणे माण्हू बनाई आहे, इन वक़्फ़ करे छॾे, इन में इलाज थी पिया, हिंदू अचे पियो, मुस्लमान अचे पियो, कंहिं पण क़ौम जो माण्हू अचे पियो, मड़े हिन में इलाज कराई पिया। हिकिड़ो माण्हू को बनाइण वेंदो रहियो आहे, मुस्लमान कंहिं न बनाई, गैर मुस्लिम बनायो हुयो, मिणी जो इलाज थिए पियो। इहो कमु पाणखे करणो हो जे कंहिं हंधि मथे को पाण इस्पताल बनाए छॾियो जंहिंमें बीमार अची करे पंहिंजो इलाज कराईं, उन खे मुफ़्त में इलाज मिले, ये कंहिंजी जवाबदारी वई, ये पाण मुस्लमान जी जवाबदारी वई। इन जवाबदारी खे पाण भुली विया आहियूं। ने पाण चऊं था असीं ग़रीब आहियूं, मुंहिंजा पाण ग़रीब न आहियूं, पाण वटि करोड़पतीअ माण्हू आहिनि, ने लखपतीअ माण्हू पाण वटि त एतिरा पिया आहिनि जंहिंजो को पण हिसाब न आहे। हिकिड़ी न बल्कि 4 इस्पताल जेकॾहिं पाण बनाइण चाहियूं हिन पंहिंजे मुल्क में, पंहिंजे एरिया में पाण बनाए सघूं था, जित पंहिंजी क़ौम खे हर क़िस्म जी सुविधा मिले, जित माण्हू जो मुफ़्त में इलाज थिए, पर इन वस्तु मथे पाण कॾहिं पण ध्यानु न ई ॾिनो। ग़रीब मिसकीन माण्हू जंहिं वटि खाधे लाइ करे अटो न आहे,
जेकॾहिं उन्ही जे घर को बीमारी पुॼी अचे उन में जा जेकॾहिं को बीमार थी पए थो त सम्झी लाहियो उन्ही जे घर जहिड़ो मौत थी वियो आहे। इलाज लाइ करे उन वटि पैसा न आहे, इलाज लाइ करे उन वटि को वस्तु न आहे, को बंदोबस्तु न आहे। पाण को कयो आहे, पाण मां जंहिं इंसान वटि पैसा आहिनि, जंहिंखे अल्लाह ताला दौलत ॾिने, पिण जा माड़ बनाए पियो, बंगला बनाए पियो, 2 माड़ बनाए छॾे, 4 माड़ बनाए छॾे, ॾो वाण गिनी छॾे, ज़मीन जित खपे उते गिनी छॾे, अल्लाह लाइ करे ने अल्लाह जे पाणे लाइ करे हिकिड़ो रुपयो पण ख़र्चो न ई कए। ई मड़ वस्तु मूंखे किथे कमु अची वञो। पाण जेकॾहिं ग़रीब जी पुछा न कंदासीं, पाण मिसकीन खे कमु न थींदासीं, पाण बीमार लाइ करे बंदोबस्तु न कंदासीं, ही मड़ वस्तु दुनिया में रही वञो उते को पण वस्तु मूंखे कमु की न अचींदी। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं अल्लाह ताला पांखे धन ने दौलत ॾिने, पैसो ने मिल्कत ॾिने, त मिणी कथा पहलो पाण मथे फर्ज़ ई है कि जेको पण कमज़ोर आहीं, जेको पण ग़रीब ने मिसकीन आहीं, पहिरीं पाण उन्ही जी पुछा कयूं, पहिरीं पाण उन्ही लाइ करे बंदोबस्तु कयूं। स्वाउन कई धर्मशाला बनायूं पियूं आहिनि, जंहिंमें यतीम बच्चे के सां ॾींहं पिया वॾा कयूं पिया, केतिरा पोड़ा माण्हू रखी वञे उन्ही के सां ॾींहं पिया वॾा कयूं पिया, मुफ़्त में तालीम ॾियूं पिया, मुफ़्त में इलाज कयूं पिया, मुफ़्त में माण्हुनि खे खारायूं पिया, मुफ़्त में माण्हुनि खे प्यारियूं पिया। ई मड़े केरु आहिनि? मुस्लमान न आहे, मड़े गैर मुस्लिम कयूं था। पाण जेको मुस्लमान आहियूं ख़ाली पिंड लाइ करे खयूं था, ॿिए कंहिंजी पुछा नथा कयूं। ख़िदमत ख़ल्क़ जेको वस्तु है, ये हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे मिणी नबी जी सुन्नत है, जेकी पण नबी दुनिया में आया उन मिणी मखलूक जी ख़िदमत कयूं, उहो मड़े माण्हुनि खे कमु आया। मूसा अलैहिस्सलाम जरा फिरौन जे धप में मिस्र में जा रवानो थियो ने मदियन के आयो ते, मदियन के जरा पुॻो हिकिड़ी वाए मथे आयो, वाए ते निहारे त पुआर ऐं पोएं की पाणी पियारियो पे, वाए ते आयो उते पुआर वेठा हुआ, उन पाणी पियारियो पे पोएं के, परियां लम्हियूं 2 छोकिरियूं जवान उभियूं हुयूं। उन छोकिरी खे वञी करे पुछे तो मूसा अलैहिस्सलाम जे बायूं ऐं पर हिते कुला उभियूं हुयो, चए ही पुआर जेको पाणी पियारी पिया, ई जरा प्यारे वेंदा रहंदा पहिरां असीं वञी करे न पाणी पियारींदियूंसीं। आजो ॿियो केरु न आहे, असांजो ॿियो केरु न आहे, असांजो हिकिड़ो जो पे आहे उहो कमज़ोर आहे, उहो पोड़ो ने पीसन थी वियो आहे, उन वटां वाए में जा पाणी नथो निकिरे, एतिरे असांजी बकरी खे असांजी पोएं खे असीं पिंड पाणी पीअण आ वयूं आहियूं। पर मूसा अलैहिस्सलाम पिंड वञे थो, उन वाए मथां उहो ढक हटाए थो, न वाए मां पाणी कढी न उन पोएं खे पाणी पीआरे ॾिए थो। उहो वञी करे घणे जरा पिंड जे पीउ खे चए थियूं जे हिकिड़ो अहिड़ो इंसान हो नौजवान, उन अची करे पंहिंजी पोएं खे पाणी पीआरे ॾिने, पहिरियों उन जो पे उनखे सॾु कराए थो न हिकिड़ी धीअ जी निकाह मूसा अलैहिस्सलाम से कराए ॾिए थो। ख़िदमत ख़ल्क़ जेको वई, माण्हुनि जी ख़िदमत करणी, माण्हुनि खे ॾुख में कमु अचिणो, पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निहारियो। जहिड़ा पहली वही आ वई, पहले फिरा जिब्रील अलैहिस्सलाम अची करे गारे हिरा में इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़, ये 5 जरा आयतूं ॾसें, तेरा अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे डपु थियो, घरे अची करे न सुम्ही रहिया, ने खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा के चवनि था मूंखे कंबल ओढ़ाए, मूंखे डपु थिए थो, अॼु मूं को अहिड़ी वस्तु ॾिठी आहे जेको मूं कॾहिं ॾिठी न आहे, मूंखे डपु थिए थो मुंहिंजो मौत न थी वञे ऐं हलाक ने बर्बाद न थी वञा। पर खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेको पंहिंजे नबी जूं सिफ़तूं बयानु कयूं उनखे सुणो, चए ए अल्लाह ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं गमगीन न थियो, अल्लाह ताला आंखे कॾहिं पण ज़ाइद न कंदो, ऐं ग़रीब ऐं मिसकीन खे कमु अचो था, महिमान खे ऐं मानी खारायो था, यतीम जी ऐं पुछा कयो था, मिसकीन वटां ऐं आटो कयो था, बेवा औरतनि जी ऐं मदद कयो था, ने ॾुख सुख में जेको माण्हू हुए उन मिणी जी ऐं पुछा कयो था, अहिड़ो जेको पण इंसान हूंदो अल्लाह ताला उनखे कॾहिं पण ज़ाइद न कंदो। ई कॾहिं ई पंहिंजो नबी या नबी न आहे बणियो, तंहिंनो पहिला ग़रीब मिसकीन खे कमु अचे थो, तंहिंनो पहिला बेवाउनि जूं पुछाऊं करे थो, तंहिंनो पहिला यतीम जूं पुछाऊं करे थो, ने उहो नबी जंहिं पंहिंजी सीरत अहिड़ी बनाए जे काफ़िर के दुश्मन के पण जर चए जे मुंहिंजे बारे में आजो कुर ख़्याल आहे, ऐं कहिड़ो माण्हू आहियां, तर चओ असां तोखे 40 वारे में सचो ने अमानतदार ॾिठो आहे, तंहिंखे सवाइ ॿियो की न ॾिठो। पाण हुन नबीअ खे मञंदल आहियूं, पाण कोरो पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कई आहे, पाण अबू बकर सिद्दीक़ के मञंदल आहियूं, पाण उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मञंदल आहियूं। उमर हू इंसान जे पिन जे कुल्हे मथे रात जो अटे जूं पूरियूं खणे
कणे के खणी कुले मथे ने गोठा गोठ घर घर गली गली फिरे तो को मुझे कौम में जा बुखल वे तो उनके आओ खाराया को जेकॾहिं लांघे वे तो उनके घणे आओ अटो पुॼाया उन जो गुलाम जेको हो नौकर हो वो चए तो ए अमीरुल मोमिनीन ई अटो चकोरियो ई कण चकोरिया ऐं आजे कुले ते न खणो मूंखे ॾियो आऊं खणा तेरे चए ए मुंहिंजा गुलाम को क़यामत जे ॾींहुं तूं मुंहिंजो भार खणने क़यामत जो ॾींहुं तूं मुंहिंजो भार खणने तूं मुंहिंजो भार किने खणी सघने एतिरे छॾे ॾे ई जेको करण आहे मुंहिंजे कुले ते आऊं खणा पाम जा को अहिड़ो तयारु थींदो सॼी मुस्लमान दुनिया जो अमीर आहे कुले मथे कण खणी ने माण्हू खे घरे घरे पुॼाइण वञे थो ख़िदमत कयूं ते माण्हू जी माण्हू खे कमु आया ते ॾुख में जा भाग विरायूं ते एतिरे करे मुस्लमान खे अल्लाह ताला ताक़त ॾिने मुस्लमान खे अल्लाह ताला हुकूमत ॾिने वे मुसलमान के अल्लाह ताला इज्जत ॾिने वे ने सॼी दुनिया अल्लाह ताला मुसलमान जे पगे में फॻाए छॾे वे पर इन्ही तरीक़े में जा इन्ही रस्ते में जा इन्ही हुक्मे में जा दीन जे इन्ही उसूले मां जरा पां हथ कढियो तर पां ज़लील थी वियासीं पां ख्वार थी वियासीं अॼु पंहिंजो दुनिया में कीअं वीलियो जना मुंहिंजा भाइरो ख़िदमत ख़ल्क़ में ॿ वस्तू अचे थियूं पहली वस्तू ई है जे दुनिया में पां हिक ॿिए खे कमु अचूं दुनिया में पां हिक ॿिए जे ॾुख मां भाग विरायूं ग़रीब मिसकीन जी मदद कयूं मिणी के कमु अचूं पण इन में ख़ल्क़ में खाली इंसान नथा अचे मखलूक में खाली इंसान नथा अचे मखलूक में जिनावर पण अचे था जिनावर मथे पण पां जेकॾहिं ज़ुल्म कंदासीं उन जो हक़ जेकॾहिं पां खंदासीं क़यामत ॾींहुं पां पकड़जी वेंदासीं पां वटि जेकॾहिं कंहिं वटि को गौ वे थी मेवे मिड़े न लिखारला करे त हुनखे लठी हणी 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 चिबी करे छॾीनि था जिनावर मथे अहिड़ो ज़ुल्म पां कयूं था उहो बेज़बान जिनावर कंहिंखे राह ॾे पां हुनखे जिराग खाराए करे न हुनखे केतिरो खीपियूं था पर पां मथे जिनावर जो पण हक़ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरा अब्दुल्ला बिन जाफर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कोठे करे मदीने के निकिरिया हिकिड़े बगीचे में आया उते उबाद हिकिड़ो उठ साम्हूं ॾिठो उठ खे जरा ॾिठे त उठ झेरो कंहिं झेरो उठ रणी कंहिं झेरो कंहिं नबी अची करे हुन उठ जे आड़ मथे बीहे थो उठ जे आड़ ते जरा बीहे थो त मथे मथां हथ फेरे थो उन उठ जे मथे तां हथ फेरे थो मथे जा जरा हथ फेरे त उठ जी अखी में जा लुड़क चालू थी विया तर चए हिन जो धणी केरु आहे हुन धणीअ खे मूं वटि कोठे अचो उन हिकिड़ो अंसारी साहबी हुनखे कोठे करे आया चई उठ तुंहिंजो आहे जे उठ मुंहिंजो आहे चई उठ मूंखे तुंहिंजी राव ॾिने जे मूंखे खेपे वधारे थो मूंखे की खाराए नथो मूंखे रुगो खेपे थो ऐं लांघे लांघे या मूंखे की खाराए नथो उहो त नबी हो उनखे जिनावर राव ॾींदा हुआ पां मां कंहिंखे जिनावर राव ॾियणु अचे पां जिनावर मथे ज़ुल्म कयूं था पां बेज़बान जानवर खे सतायूं था कईअ पंहिंजा माण्हू खेत्र में जेकॾहिं ढोर अचे ढगो अचे साईं साईं हुनखे कुआड़ी हणी छॾीनि था साईं साईं कुआड़ी हणी छॾीनि था पां बादर बनो था बेज़बान जानवर खे कुआड़ी हणणी को बादरी जो कमु आहे कंहिं माण्हू से जेकॾहिं पंहिंजा खाराई त जिनावर जो कुरडो आहे उन पंहिंजो कुरडो कयईं उहो त बेसमझ आहे उहो त बेज़बान आहे उहो त बेबस आहे इन पद्धति जेकॾहिं पां रोम न कंदासीं त पां कंहिं मथे रोम कंदासीं अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ला यरहमु ला युरहमु जेको इंसान कंहिं मथे रोम की न कंदो उन मथे अल्लाह ताला पण रोम की न कंदो हिकिड़े तरह साहबा किराम सफ़र में हुआ अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾा के निकिरी विया साहबा किराम ॾिठो चिपा उते पखी हुआ उनजा ॿ नंढड़ा बचा पिया हुआ हिकिड़े पखीअ जा ॿ नंढड़ा बचा पिया हुआ उन झारे में जा उन ॿिन्ही बचले खे कढी लाथो जरा अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाछा आया त उहो झिगली जेको मथे ओॾे ई पई रणी कंहिं पे कुला कंहिं ते उनजा बच्चा साहबा किराम खणी लाथो हो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो ये झिगली कुला रणी करे थी तर चए अल्लाह जा नबी हिन जा जेको हू बच्चा हो असां खणी लाथा आहियूं चए पाछा रखो झारे में कंहिं मथे ज़ुल्म न कयो पखीअ लाइ करे पण अल्लाह जे नबीअ पांखे रहम जी तालीम ॾिने अॼु गर्मी जो ज़मानो आहे पांखे लिखार लिखार पाणी खपे थो पाण पण पंहिंजे घर पखी लाइ करे पाणीअ जो कणे जो बंदोबस्तु कयूं ही पण हिकिड़ो नेकी जो कमु आहे इहे सवाब जो कमु आहे जे पां पंहिंजे घर ठां जेको आहे ॿार अंगण में टंगे छॾियूं कंहिं वण में टंगे छॾियूं अची करे पखी हुन में जा पाणी पी अल्लाह ताला पांखे इन मथे पण सवाब ॾींदो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान जे खेत्र में जा
को पखी कण चुणी वञे, को जनावर चरी वञे, त अल्लाह ताला उन इंसान के इन जे बदले में क़यामत जो ॾींहुं सवाब ॾींदो। मुंहिंजा भाउ, पाण मिणी लाइ करे रोहम दिल बनी वञो, पाण मिणी ते रोहम कयूं। पंहिंजा मुसलमान भाउ ते भले ऐं ॿई को मखलूक वे ते भले, पंहिंजी दिल में मिणी लाइ करे रोहम हुअणो खपे। ॿिए खे तकलीफ़ थिए, उन तकलीफ़ खे पाण पिंड जी तकलीफ़ सम्झो। ॿिए खे दुख थिए, उन दुख खे पाण पिंड जो दुख सम्झो। ॿई जेको ख़िदमत आहे, ख़िदमत ख़ल्क़ ई आहे जे दुनिया में जीअं पाण हिक ॿिए जी ख़िदमत कयूं था, ईअं पंहिंजी कोशिश ईअं हुअणी खपे जे पंहिंजे भाउ खे जेकॾहिं पाण ॾिसूं जे ई आख़िरत में नाकाम थींदो त पाण उनखे आख़िरत में कामयाब करे लाइ करे पाण महिनत कयूं। हिकिड़ो माण्हू बुखियल हुए, उनखे पाण मानी खाराए छॾींदासीं, बुख लही वेंदी। पण उहो माण्हू जेकॾहिं बेदीन आहे, बेनमाज़ी आहे, त पाण उनखे नमाज़ जो पाण ॾस ॾियूं। ये मिणी खां वॾी ख़िदमत आहे। उनखे पाण दीन के साम्हूं वारियूं, उनखे पाण मस्जिद में खणी अचूं, पाण उनखे नमाज़ी बनायूं, पाण उनखे नेक बनायूं, इन खां वॾी ॿई को पाण ख़िदमत न आहे। ने अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूत खां पहिरीं माण्हू खे खाधा खाराइण, यतीम मिस्किन जी पुछा करें, गरीब मिस्किन के कम आयो, नबूत पुठिया पाण कम आयो। पर नबूत पुठिया नबी बने का पुठिया जो मिणी कदा वधारे मेहनत करें, वो इन ॻाल्हि मथे करें जो माण्हू बेदीन हुआ उनखे दीन वारा बनाए, जो माण्हू मुशरिक हुआ उनखे मोहिद ने तौहीद वारा बनाए। एतिरे लाइ करे हिकिड़े फरा फरमायो ऐं मुंहिंजा साहबा, आजी ने मुंहिंजी मिसाल ईअं आहे जे ऐं जीअं पाण टांडो जरा ॿारियूं टांडो, तर जेकी पण जीवड़ा हुए न जीवड़ा, ई मड़े साए मथे दौड़ कढी पुॼी अचे, पोइ मड़े न टांडे में किरे न मड़े मरी वञे। ऐं ईअं ईअं जे उन चौफेर टांडे खे उभो या ऐं मड़े दौड़ कढी उन टांडे मथे किरो था, ऐं आंखे बचायां थो, टांडे नो परां थियो, टांडे नो परां थियो, टांडे नो परां थियो, पर मुंहिंजी ॻाल्हि मञो नथा। हिकिड़ो अंधो माण्हू वाटो पियो वञे पियो, तव्हांखे ख़बर आहे नाबीन सां माण्हू आहे, अॻियां हिकिड़ो वॾो खॾो खयो पियो आहे, हुन में किरी पवंदो, पाण हुनखे चवां उहो बि अॻियां खॾो आहे किरी पवने, उहो पंहिंजी ॻाल्हि सुणंदो न वे, बोड़ो पाण वे त दौड़ कढी पाण हुनखे पाण में हथु विझी लाहियूं जे अॻियां खॾो हुन में किरी पवने। त दुनिया जे खॾे नो जेकॾहिं पाण पिंड खे बचायूं था न ॿिए खे बचायूं था, त पाण मथे ई पण फर्ज़ आहे जे जेको दोज़ख जो खॾो आहे उन में जेकॾहिं को किरंदो हुए त पाण उनखे पण बचायूं। एतिरे लाइ करे हिकिड़े दफ़ा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेको अल्लाह जे नबी जी सॼी धीउ आहे, ने सफ़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जेको नबी जी भूई आहे, उन ॿिन्ही खे विहारे करे ने चयवें, ए फातिमा तोखे जेकी अमल करणो हुए तूं अमल करे ला, तो जो पे मोहम्मद क़यामत जो ॾींहुं तोखे के पण कमु की न अचींदो। ऐं मुंहिंजी फूई सफ़ैया तोखे पण जेको कमु करणो हुए कमु करे ला, नेक अमल करणो हुए करे ला, तो जो भातिरियूं क़यामत जो ॾींहुं तोखे कमु की न अचींदो। इतने ला करे अल्लाह ताला फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ए ईमान वारा ऐं पिंड के दोज़ख जी बाहि खां बचायो, ने ॿियो पण दोज़ख जी बाहि में वेंदो हुए त उनखे पण बचायो। मिणी खां वॾी ख़िदमत इहा आहे, पाण कंहिंखे खारायूं कि न खारायूं, पाण कंहिंखे पहिरायूं कि न पहिरायूं, पर हिकिड़ो इंसान जेकॾहिं दोज़ख वारी वाट मथे वञे पियो, हिकिड़ो इंसान जेकॾहिं जहन्नम के साम्हूं वञे थो, त पंहिंजो फर्ज़ आहे जो उन इंसान खे उन वाट मथां लाहे छॾियूं, उन गुनाह खां पाण लाहे छॾियूं, पंहिंजी मिणी खां वॾी ख़िदमत इहा थी वेंदी। इतने ला करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो, व अमरुका बिल मारूफ लक सदका व नहयुका अनिल मुनकर लक सदका, भलाई जो हुक्म ॾींदा, नेकी जो ॾस ॾींदा, आला करे ई पण सदको आहे, माण्हू खे बुराईअ खां रोकींदा, आला करे ई पण सदको ने ख़ैरात आहे। पैसा न वे त कीअं वांदो न आहे, पाण ग़रीब हो त कीअं वांदो न आहे, माण्हू खे नसीहत करणी, माण्हू खे सम्झाइणो, माण्हू खे ख़ासो ॾस ॾियणो, आला करे इहे पण ख़िदमत आहे। इमड़ा ख़िदमतों कयो, जो को पण अहिड़ी ख़िदमत कंदो, अल्लाह ताला अहिड़े इंसान खे क़यामत जो ॾींहुं आसानी अता कंदो, आसानी। उन लाइ करे अल्लाह ताला को पण मुश्किल की न बनाईंदो। ऐं मुंहिंजा भाइरो, ख़ाली नमाज़ खे पिंड पढ़ी लाथी, ॿार हलिया वियासीं, बसि असीं आज़ाद थी वियासीं, पाण हीअं आज़ाद कॾहिं की न थी सघंदासीं। पाण मथे जेके पण हक़ आहिनि उहो मड़े हक़ पूरा करणा पवंदा। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह हज जी आयत नंबर 77 में फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम, ए ईमान वारा जेकी ऐं ईमान वारा आहियो, अल्लाह अॻियां रुकूअ कयो, अल्लाह अॻियां सजदा कयो, अल्लाह जी इबादत कयो। इन में नमाज़ ने मड़े वस्तु अची वियूं, तंहिं हूंदे अल्लाह ताला अॻियां फरमाए, वफ़अलुल ख़ैर लअल्लकुम तुफ़्लिहून, खैरा जा कम कयो, भलाई जा कम कयो, माण्हू खे कम अचो दुख सुख में, लअल्लकुम तुफ़्लिहून, त थी सघे ऐं क़यामत जो ॾींहुं कामयाब थी वञो।
खा ले, नमाज़ पूरता न हलजा, माण्हुनि जे ॾुख में जा भाग विराइजा, माण्हुनि जी तकलीफ़ में उन खे कमु अची जा। जेकॾहिं को बीमार आहे उन वटां आटो कजा, उनखे पुछजा भाउ तूं बीमार आहीं, तो दवा गिड़े कि न गिड़े, तो वटि पैसो आहे कि न आहे, तो वटि गाॾी आहे कि न आहे, तूं कीअं रहे थो, तुंहिंजी हालत को आहे, तुंहिंजे घर में अटो आहे कि न आहे। ई मणे पाण मथे फर्ज़ आहिनि, ई फर्ज़ पाण खे पूरा करणा पवंदा ऐं ई फर्ज़ तेर पूरो थींदो जहिड़ो हिन दिलि में पाण लाइ करे कंहिंजो दर्द हूंदो, पाण कंहिंजी तकलीफ़ खे सम्झंदासीं, रोम दिल जेकॾहिं पाण हूंदासीं त इन ॻाल्हि ते अमल कंदासीं। पर जेकॾहिं पाण रोम दिल न आहियूं, पाण सख़्तु आहियूं, पाण खे कंहिं इंसान जी तकलीफ़ सां कीअं मतिलबु न आहे, त इन ॻाल्हि खे पाण हिकिड़े कन मां खणंदासीं ऐं ॿिए कन मां कढी छॾींदासीं। अल्लाह ताला खां दुआ आहे रब ताला पाण खे जेके पण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ ॻाल्हियूं सुनियूं आहिनि उन मिणी मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।